ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे जंगीशाही खां ख़बर शामिल कयूं पिया। महमद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगीशाही हालेजवी लिंके रोड ते RBT वारनि जे तरफ़ां सिम नाले ते पुल तामीर कराई वई। कुझु अरसो हली उनखां पोइ नाकारा थी वई। नामालूम माण्हुनि पुल जा सरिया चोरी करे विया। तंहिंखां पोइ ॿी पुल सिम नाले ते तामीर करण जो कमु शुरू कयो वियो आहे, पर कुझु ॾींहं खां हलण खां पोइ सिम नाले पुल जो कमु बंदि कयो वियो आहे। असीं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह DC ठटो खां मुतालबो कंदासीं त फ़ौरन नोटिस वठी सिम नाले जे पुल जो कमु करायो वञे, जीअं माली नुक़सान खां बची सघिजे। RDBO वारनि खणी वई कि तव्हां हिन पुल खे ॾिसो, काफ़ी अर्सो अॻु में जेका असां टुटी वई ऐं थोरो सिरिया हिन जा मतलब के जिमी वई हुई, लेकिन आमद रफ़्त बंदि कई वई। कुझु नामालूम चोरनि इन जा सिरिया कटे विकिणी छॾिया ऐं उनजो बि जेको कमु जेको न उहो मुंहिंजे ख़्याल में अध में ई आहे ऐं उहो कमु मुकमल बंदि थियो। इहो पुल पंहिंजी कैमरा जे असां तव्हांखे ॾेखारियो, जेका नई पुल ठही आहे पुल जेका असां जिन जो कमु बंदि काफ़ी असां ऐं हीअ जेका ॿी पुराणी पुल इहा पुल जेका असां मोटरसाइकिल त अची वञी सघनि थियूं, पर बरसाति में इलाही परेशानी थिए थी ऐं कंहिं बि वक़्त में ऐं कंहिं बि टाइम ते हिते जानी माली नुक़सानु थी सघे थो। असीं मुतला इदारे वारनि खे ऐं DC ठठा खे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे इहे गुज़ारिश कंदासीं त फ़ौरन जी तहक़ीक़ात करे ऐं नई जेका पुल जो कमु बंदि आहे उनखे कमु तमीर कराए मुकमल कराए वञे ऐं हिन जेके पुल जेका सरिया कटे उनखे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे।